नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ॻोठ हाजी उस्मान चानियो में ॿेर तैयार थी विया। ॿेर खाइण में ॾाढा सुठा हूंदा आहिनि। ॿेर जा मुख़्तलिफ़ क़िस्म हूंदा आहिनि, जंहिंमें सूफ़ी ॿेर ऐं गोल ॿेर हूंदा आहिनि। ॿेरनि जे बाग़नि जो सौदो बाग़नि में वण जे ॿूर ते थींदो आहे। हिन खां पोइ ॿेर तैयार थींदा आहिनि त लेबर जी मदद सां ॿेर खे पटे उन जी बहितरीन क्वालिटी खे धार ऐं कचा ॿेर धार करे मुख़्तलिफ़ मंडियुनि में मोकिलिया वेंदा आहिनि। इन मौक़े ते ॿेर जे बाग़ाइन ऐं मज़दूरनि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जी किस्म तो 4-5 आहिनि माना ॿेरनि जा तक़रीबन माना ॿेर तैयार जेको थिए थो त माना रंग ई ॿुधाए पियो पीलो रंग जो अथसि माना उहो माना तैयार आहे ॿेर थोरो साओ उहो माना थोरो कचो थिए थो तक़रीबन माना असांजो वञे थो लाहौर भराई जेसि ताईं माना उस ताईं वञी रसे थो गाॾी ट्रक जे हिसाब सां उस ताईं माना माल तैयार थी थो वञे तक़रीबन असांजो पाण ॾिनो दवा बि असां पाण कराईंदा आहियूं स्प्रे माना भाण डी माना 23 ॾिनो नाइट्रेट ॾिनो तक़रीबन जेको वाली साहब जेको मूंखे ठेकेदार असांजो इहो वाली साहब मूंखे कमु ॾिनो अथई हिन जी सार संभाल मूंखे करणी आहे जेका मानी थी वई चांहि पाणी जेको बि आहे XYZ हिननि जी सुपारी वपारी जेको बि कमु आहे ऐं ख़ुदा न ख़ासिता कोई हिननि खे बीमारी थी वञे त उहा भॼी असां वटि ईंदा आहिनि पोइ असां हिननि जो मसइलो हल कंदा आहियूं जेका मेडिकल गोरी वोरी दवा ववा थी वई आहे सभु असां हाणे ॾींदा आहियूं हिननि ये बताओ जो हमारे पास है या उधर के दो किस्म है बेर के, एक गोला है और अछली और एक इसको अछड़ी बोलते हैं बेर को। जो ये ढेर पड़ा ना ये अछड़ी है, इस साइड वाला गोला है। रेट अच्छा सही मिल रहा है अभी हमारे को, इस साल कुछ अच्छा है पिछले साल के निस्बत। मज़दूर आहियूं जेके कुछ पटाई करे रहंदा आहिनि, कुछ मेड़ींदा आहिनि, कुछ कटा खणंदा आहिनि, कुछ माना कुंडी जी पटलदी आहे, कुछ हथ जी कंदा आहिनि। मिसाल आहे इन हिसाब सां जेके असां पाण हिते 15-16 ॼणा आहियूं। हाणे ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त ॿेर जे मेवे जा सुठा अघ मुक़ररु कया वञनि जीअं हिननि बाग़ाइन ऐं मज़दूरनि खे पंहिंजो रोज़गार मिली सघे। कैमरामैन फजल रहमान सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।